ان وقت سلطان محمود غزنوی نے مندر کے ٹرائن لے 16 چکر انڈیا کے کام کئے، ہر چکر میں شکست بھی ملی ان کے، کفر میں ہندو مضبوط تھے پیا۔ سامعین محترم ان وقت حضرت سلطان محمود غزنوی رحمۃ اللہ علیہ جو مرشد حضرت خواجہ ابو الحسن خرقانی رحمۃ اللہ علیہ، سبحان اللہ سبحان اللہ، حضرت سید ابو الحسن خرقانی رحمۃ اللہ علیہ، ان وقت سلطان محمود غزنوی جو کہانے کوئی اور چاروں کو نے حضرت خواجہ ابو الحسن خرقانی رحمۃ اللہ علیہ جی در دولت میں آیا، اچھی کرے عرض کی حضور 16 چکر کہا کہ ہر چکر شکست ملیا، آخری چکر لشکر وٹھی بنا تو اگر ہن چکر شکست نصیب تھی تو شاید ہی ارد گرد مسلمانوں کا علاقہ بھی کفر میں اچھی ملا، انہیں جو کرے تو ہی غلط طور طریقہ ہے مندر میں ہلن تھا، مسلمان دھوکے میں فاسدہ ودن تھا، ایمان برباد کرتا۔ ابو الحسن خرقانی رحمۃ اللہ علیہ پہن جے جسم مبارک سا ٹچ تھن وارو جبو بائے ان پروردگار کے حضور میں آہو بکا کرتا ہویا، اچھ سے انکساری کرتا ہویا، زارو قدار ہوئیتا ہویا۔ سامعین محترم ابو الحسن خرقانی سلطان محمود غزنوی رحمۃ اللہ علیہ کو جبو دے کرے فرمایا اے سلطان محمود غزنوی ہانے جے کرے تو کاہ کری نہ مندر تے ان وقت تو وڑھندو رہ جا، لشکر تو وڑھندو رہے، پر جے ٹیم تے تو ڈسی تو مجھے لشکر جا پیر نکرن تھا آئی ہی فتح شکست میں تبدیل تھی تھی، ان وقت تو چھا کرنا پر کی تلوار کے فٹی کرے اللہ پاک کے حضور میں اساں جے جسم سان لگا وارو جو چپ ہوا انہیں کی کھڑی دعا کجا تو پروردگار اگر مان نہیں صحیح ابو الحسن خرقانی رحمۃ اللہ علیہ نے جھکے جی لگا، سبحان اللہ، بے شک کہ کامیابی کامرانی عطا فرما۔ سلطان محمود غزنوی رحمۃ اللہ تعالی علیہ جنہیں انہوں مندر پہ انڈیا میں ہندوستان میں کہا کیا تاریخ گواہ ہوا۔ سامعین محترم سلطان محمود غزنوی جا معمول مطابق انہوں نے لشکر جا پویا پیر تھن شروع تھا، ऐं कुफार मुशरिकीन उन्हनि खे फतेह क़रीब नज़र आई। उन वक़्तु सुल्तान महमूद गज़नवी अल्लाह पाक जे हुज़ूर में इन मंज़र खे ॾिसी मायूस थी अर्ज़ कयो त परवरदिगार और कोई चारो कोन्हे, अगर मुंहिंजी फ़ौज जूं गलतियूं गुनाह सही, मुंहिंजूं गलतियूं गुनाह सही, पर परवरदिगार असांजे गुनाहनि जे विच में तुंहिंजे वली जे जिस्म सां लॻण वारो ही कपिड़ो मौजूदु आहे। ऐं परवरदिगार हज़रत सैयद अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैहि जी हिन जुबे जी नज़र हिन जुबे जे वास्ते असांखे हिन मंदर जे मथां फतह नसीब कर। तारीख़ गवाह हुआ उन वक़्तु सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैहि खे अल्लाह तबारक व तआला थोड़ी लम्हनि में उहा हाराए रखी उन जुबे जे सदके फतह नसीब कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही आलम हिंदुस्तान में उन सैयद जो जेको हज़रत सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला जी औलाद जी औलाद जी औलाद जी औलाद जी औलाद मां गुलामन मां हो उन जे जिस्म के लॻण वारे जुबे जो इहो आलम जेकी अल्लाह रब्बुल आलमीन एतिरी ताज़ीम करे थो त करबला मुअल्ला में उन जिस्म जो शान हूंदो जेको डायरेक्ट नबी जे सुल्तान सां टच थियो आहे। सुभान अल्लाह। आखिरकार कोई शर्त नहीं। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह तआला अन्हु हज ते विया, उन जे इर्द गिर्द माण्हू काफ़ी जमे हुया। उन वक़्तु हातिम ताई जी औलाद मां को शख़्स उन जे ॾोहटनि मां अची करे हज ते ॾिठई कि केरु शख़्स आहे इर्द गिर्द एॾी वॾी मख़लूक़ अदब सां ताज़ीम सां मिले थी। ॿारनि ॿुधायोसि त ही इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़र्ज़ंद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾोहटनि मां नवाज़नि मां हिकु नवाज़ चिम के मुलाकात करायो। मुलाकात करण जे लाइ जॾहिं आयो, मुलाकात कई त हातिम ताई जी तारीफ़ की जी मां उन जो गवाह आहियां जंहिंजी दरबार खे 40 दर हूंदा हुआ। हिकु फ़क़ीर हिकु दर खां खेर वठी ॿिए खां ईंदो हो, ॿिए खां वठी टे खां ईंदो हो, टे खां वठी चौथे खां ईंदो हो, 40 दरनि तां हिकिड़ो फ़क़ीर खेर वठंदो रहंदो हो। सामने मोहतरम पर उन खे काई बि मना न हूंदी हुई। इहो अचे तारुफ़ कराई हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन। इमाम ज़ैनुल आबिदीन जी गैरत गवारा न कयो, और फरमायो बस तुंहिंजे नाले जी तारीफ़ आहे त उन जे महल के 40 दरवाज़ा मिस्कीन जे लाइ हूंदा हुआ। हाणे ॿुधी छॾ मुंहिंजे नाले जी तारीफ़ अल्लाह तबारक व तआला का ज़िक्र उन जी शान खे बुलंद ई बाला कयो आहे, पर फरमायो त मुंहिंजे
नाने जे महल के फ़क़त हिकिड़ो दरवाज़ो हो, तुंहिंजे नाने जे दरवाज़ महल के 40 दरवाज़नि तां फ़क़ीर खेर वठंदो हो, तॾहिं बि हुनजो पेट कोन भरबो हो। अॻिते वञी करे कंहिं वरी ॿी महल खे वञी जांच कंदो हो ताकि उतां बि पिंडी ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कयां। मगर ख़बरदार, मुंहिंजे नाने जे महल खे अल्लाह रहमत वारो हिकिड़ो दरवाज़ो अता कयो हो। कोई बि मंगदो, कोई बि सवाली अगर उनखे मौक़ो मिलंदो हो त हिकिड़े दरवाज़े खां दरे मुस्तफ़ा ते अचण जे लाइ त क़यामत ताईं दुनिया जा सिकंदर उनजे घर ते ईंदा, उहे कंहिंजे घर में ईंदा। सुभान अल्लाह। शायर जो क्यों नसीर आले दुनिया पे रखे नजर, क्यों नसीर आले दुनिया पे रखे नजर, हमको है देने वाला हमारा नबी।